ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में सदर आसिफ अली ज़रदारी सां ईरान ऐं फ़लस्तीन के सफ़ीरनि धार मुलाक़ात कई है। अवांखे अपडेट कयूं। अहम ख़बर है, फ़लस्तीनी सफ़ीर अहमद जवाद रबी ऐं ईरानी सफ़ीर डॉक्टर रज़ा अमीरी मुक़दम जी सदर सां मुलाक़ात थी है। फ़लस्तीनी सफ़ीर गज़ा में इसराइली फ़ौज जे ज़ुल्मनि ऐं दहशतगर्दी खां आगाह कयो है। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु है त गॾियल मफ़ादनि लाइ इक़्तिसादी लाॻापनि खे हथी ॾियण जी ज़रूरत है। पाकिस्तान फ़लस्तीनी भाइरनि लाइ हर फोरम ते आवाज़ उथारींदो। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। फ़लस्तीनी सफ़ीर अहमद जवाद रबी ऐं ईरानी सफ़ीर डॉक्टर रज़ा अमीरी सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई है। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त गॾियल मुफ़ादनि जे लाइ इक़्तिसादी नातनि खे हथी ॾियण जी ज़रूरत है। फ़लस्तीनी सफ़ीर गज़ा में इसराइली फ़ौज जे ज़ुल्मनि ऐं दहशतगर्दीअ खां आगाह कयो। उन मौक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु त पाकिस्तान फ़लस्तीनी भाउरनि जे लाइ हर फोरम ते आवाज़ उथारींदो रहंदो।